अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। अल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्ज़ वलम यत्तखिज़ वलदन वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व खलक़ कुल्ल शैइन फ़क़द्दरहू तक़दीरा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। ज़य्यनू मजालिसकुम बिल कुरआन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लज़ी लैसा फ़ी जौफ़िही शैउन मिनल कुरआन कल बैतिल खरीब। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल दी मोहब्बत सारा दोस्त दुरूद शरीफ आवाज़ बुलंद पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बाग में मैं जब गया सब तोतियां थी खुशनवा कहती थी नाते मुस्तफा बलगल उला बेकमालिही। कुमरी भी अपने शौक में डाली थी गर्दन तौक में कहती थी अपने शौक में कशफत दुजा पे जमालिही। बुलबुलें भी सुबसू लेके हर हर गुल की बू करती थी बाहम गुफ्तगू हसनत जमी ओ ख़िसालिही।
इन सब के सुन के चहे चहे इंसान भला क्यों चुप रहे, लाजिम है उसको यूं कहे सल्लु अलैहि व आलिही। वाजिबुल एहतराम अजीज मुसलमान भाइयों, अल्लाह पाक ने मुक़द्दस किताब कुरान करीम सूरत अल फुरकान जो पहलू आयतों तिलावत कयूं थम बिन जहान के सरदार साक़ी कौसर शाफ़े रोज़ माशर सैयदुल अव्वलीन वल आखिरीन मिठड़े नाले वाले साईं हजरत मोहम्मद रसूलुल्लाह तमाम सबे चौकन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मतुल मुबारक जो दी हा दुरूद पाक जा लफ्ज़ ज्यादा पढ़ो, सिर्फ अज ना बल्कि हर जुम्मे ते दुरूद पाक जी हिकड़ी तस्बीह लाज़मी पढ़ंदा कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो जुम्मे जदी मां मोहम्मद ते दुरूद ज्यादा पढ़ंदो वो क़यामत में मां मोहम्मद सां गड बीठो हुंदो। ई फरमाया आंगुरियों भी मथे कयूं हाकज़ा फिल जन्नह। अजीजो केॾो भी माण्हू गुनाहगार हुजे, बदकार हुजे, सियाकार हुजे, गुनाहन में पूरो पियो हुजे, पर मुंहिंजो ईमान आहे जेकॾहिं क़यामत में नबी से जो पाड़ो नसीब थी पियो त इंशाअल्लाह हिन जा ॿुॾल बेड़ा तरी पवंदा। छो त जिथे नबी से हूंदा उते अल्लाह जी रहमत हूंदी। छा हूंदी आहे? अल्लाह जी रहमत। इन करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नामे नामी इसमें गिरामी पाण ॿुधूं त चुप न कयूं। बेहतरीन आहे त दुरूद शरीफ पढ़ूं, पर जेकर मुकम्मल कामिल दुरूद शरीफ नथा पढ़ी सघूं त पोइ कम अज कम इहे लफ़्ज़ चऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहो बि हिकु मुख़्तसर दुरूद शरीफ उलमाए किराम लिखियो आहे। इंशाअल्लाह इन लफ़्ज़ चवण सां भी अल्लाह जे तरफां रहमत ईअं वसंदी जीअं सावण जी मौसम में बरसात वसी थी। साईं जे पाक फरमान मुबारक में कुछ हदीस मुबारक जा जुमला मां पढ़िया है। अल्लाह ताला खां दुआ है तो अल्लाह ताला सही मकसद मतलब मफहूम बयान करण जी तौफीक अता फरमाए। आमीन चओ। अजीजो अल्लाह जो शुक्र आ, अल्लाह जी हमद, अल्लाह जी सना, रब जी तारीफ जो रब साईं तहां खे मूंखे अॼोके बाबरकत दिहाड़े जुम्मतुल मुबारक जे ॾींहं में पंहिंजे घर में विहारे रहमतुन ऐं बरकत वारे कुरान पाक जी ज़ियारत ऐं तिलावत नसीब फरमाई आहे। सब चओ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ही दीनी मदरसे जे तरफां अॼु जो प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हां सां शरीक आहियूं। मुंहिंजी दिली दुआ है त अल्लाह ताला हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद फरमाए। कुरान जी तिलावत सां, ज़िक्र सां, दुरूद पाक जे विर्दन सां, तस्बीहात जे विर्दन सां, नवाफिल जे अदायगी सां अल्लाह ताला हिन मस्जिद खे, हिन मदरसे खे आबाद फरमाए। कारी साहब, कारी मोहम्मद सलीम बुर्लो साहब, अल्लाह ताला उनकी मेहनत के, उनके जज्बे के पंहिंजी दरबार में कबूल फरमाए। ऐं जेके भी दोस्त अहबाब मित्र माइट अजीज करीब पाड़े वारा इन कम में उनजा बाहबेली आहिनि, मुआविन आहिनि, अल्लाह ताला उनके माल रिज़्क में भी बरकत अता फरमाए। आमीन। अजीजो तव्हां सां गरीब मिस्कीन शुक्र कयूं जो तव्हां असांजा 5 रुपया, 50 रुपयो, 100 रुपयो, कणिक जो मण, अध मण अल्लाह जे दीन पे खर्च पियो थींदो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो सुभान अल्लाह। हालांकि माल, पैसो, मदी मिल्कियत क़यामत में इन जे बारे में 2 सवाल थींदा। बाक़ी हर कम में हिकिड़ो सवाल, पैसे में, माल में, मदी में 2 सवाल थींदा। अल्लाह ताला पुछा कंदो ज़मींदार खां
मदी वारे खां मिल्कियत वारे खां पहिरियों तो इहो ॿुधा त इहो माल काथूं आंदुई ज़िमीदार जो थी वए काॾो आंदो थी कहिड़े तरीक़े सां आयो आहे जवाब ॾे हितां मस जान छुटंदसि त पोइ वरी ॿियो सुवाल थींदो त भला गॾु करण खां पोइ ख़र्च किथे कयो माना ख़र्च करण में भी जवाबदार गॾु करण में भी जवाबदार गनी कर नबाशी मकुन इस्तराब गनी कर नबाशी मकुन इस्तराब के सुल्तान ख्वाहद खराज खराब शेख सादी रहमतुल्लाह अलैह नसीहत कंदे तव्हां सां फरमाए थो पैसो कोन करे मिस्कीन आयो तो परेशान न थियो सुभान अल्लाह मिस्कीन आयो तो फिक्र न कयो इन करे तपदार पटवारी ढाल उन्हीं खां वठंदो जंहिं वटि ज़मीन हूंदी जंहिं वटि ज़मीन कान्हे का तुमको ढल छाजा वठंदा त क़यामत में उन खां ज्यादा पुछा थींदी जंहिं वटि माल मदी ज्यादा हूंदी पर जेको मिस्कीन गरीब आहे अल्लाह ताला उन खां मुख्तसिर थोड़ी पुछा करे और रब चवंदो साने तौहीद भी अथी नमाज़ा भी अथी कुरान भी पढ़िया थी ज़ियारतूं भी कयूं थी रमज़ान जा रोज़ा भी रखिया थी हालत जो हिसाब पूरो आहे जन्नत जा दरवाजा खोले छॾिया अथव हेॾो इन करे शुक्र कयूं जो तो असांजा 5 रुपया इन दीन जे कम में ख़र्च पिया थींदा आहिनि मौजूदा हुक्मरान यहूदी लाबी एजेंट वो चवन था मदरसा न हुजन मस्जिदा न हुजन पर सच्ची गाल को जेतरी पाबंदी ओतो मदरसा भी ज्यादा खुलन था मस्जिदा भी ज्यादा खुलन थियो पयूं जो सुभान अल्लाह घुमो था कुरान के सदके अल्लाह घुमाए थो दोस्त साहब फोन कन था साईं तो असांजे इलाके में आयल आयो हा वा प्रोग्राम आयल है जैसे सुबह जो सवेरे अचजो असांखे हिकिड़े नेक वक्त माण्हू भाग भरे माण्हू पलाट ॾिनो आहे मस्जिद ऐं मदरसे जे लाइ दुआ बि घुरंदा वञो ऐं इफ्तिताह बि कयूं वञो जो सुभान मदरसा ज़्यादा था खुलनि मस्जिदनि जो बुनियाद ज़्यादा रखजी रहियो आहे इहो इन करे जो क़ुरान खे नाज़िल करण वारो बि अल्लाह आहे हिन जो मुहाफ़िज़ बि मुहाफ़िज़ बि अल्लाह प्यारा भाइरो शुक्र कयूं अल्लाह जी वेठा तारीफ़ कयूं अल्लाह जे तारीफ़ जा गुण वेठा ॻायूं जो उन करम नवाज़ी कई आहे कुरान भी ख़ैर में ॾिनई मोहम्मद मुस्तफ़ा जी नबूवत ख़ैर में ॾिनई क़िबलो बैतुल्लाह ख़ैर में ॾिनई मस्जिदा मदरसा ख़ैर में ॾिनई दीन पैगंबर जो शान वारो ख़ैर में ॾिनई मां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे क़यामत में जन्नत भी ख़ैर में अता फरमाए बस कहिड़ा असां हिसाब ॾेई सघंदासीं यार कहिड़ा असां वटि अमल आहिनि जंहिं ते वेठा नाज़ कयूं कोई अमल कान्हे बस सिर्फ़ उमेद आहे त इंशाअल्लाह तौहीद दिल में आहे मुवहिद ऐं मुशरिक न आहे चओ मुवहिद असांजो अक़ीदो आहे त अल्लाह हिकु आहे बस चओ अल्लाह ॾाढी ॻाल्हि अल्लाह हिकु आहे नफ़े जो मालिक नुक़सान जो मालिक इज़त ज़िल्लत जो मालिक बस उहो हिकु अल्लाह चओ सुभान अल्लाह बड़ा ॾाढे ते चओ प्यारा अॻे हफ़्ते में मुंहिंजो प्रोग्राम हो ज़िले दादू ॾे उते हिकु मौलवी साहब ॻाल्हि ॿुधाई अजीब ॻाल्हि सुभान चओ त सही ऐं मां जमात खे ॿुधाईंदो थो अचां जे असांजे इलाइक़े में हिकु हमराहो वीचारो बीमार थी पियो चेल में दर्द पियुसि इलाज करायासीं वॾनि वॾनि अस्पतालनि में टेस्टां वग़ैरह मर्ज़ बढ़ता गया जूं दवा की जेतिरो इलाज थींदो वियो बीमारी वधंदी वई अब आप बीमारी ॾियण वारो केरु लाइण वारो बि वो शिफ़ा न ॾे त डॉक्टर शिफ़ा न ॾेई सघंदा शिफ़ा तंदुरुस्ती हूंदे हथ में आहे जेकॾहिं वो शिफ़ा ॾे न त कोनिस्तान जी गोरी सां बि माण्हू उथी पिया वेंदा आहिनि कोनिस्तान जी गोरी सां बाक़ी जेकॾहिं शिफ़ा हो नथो ॾे अरबे खरबे रुपया लुटाइनि था वो भी तंदुरुस्त नथा थियनि शिफ़ा ॾियण वारो केरु आहे मौलवी साहब ॿुधायो असांजो हमरा बीमार थी पियो इलाज ॾाढो करायूं पर फ़ाइदो न थियो एतिरे क़दर जो वीचारो घुमण फिरण खां बि लाचार थी वियो ऐं डॉक्टर लिखियो त हे लाइलाज आहे हाणे कोन घुमंदो घर खणी वञो घर खणी आया त ॿाहिरां थी रहियो सुबुह जो सवेरे पंहिंजे पुटनि खे सॾे करे छा थो चए चइबो हेॾे कजो आया
चेदार बुधो मुझे बिस्तरो भी खणो माखे भी खणी करे जामे मस्जिद में अंदर सुमाए जो मस्जिद में सुमाए जो जे भाई घर आ तू सफा माजूर आ घूमी फिरी न तो सके कि बाहर जरूरत आ निकरणा पेशाब वगैरह की जरूरत है कि कने जे बस रेड़ियों खाई बाबड़ा खाई मड़े जरूरत पूरी करे वनी भी अची करे दर ते सुम्हंदो मास ऐं चवंदो मास जेतिरो ते न उठाईंदे न उथंदुसि अल्लाह के चवंदो जेतिरे ते न उठाईंदे न उथंदुसि त बीमारी तो ॾिनी आहे न शिफ़ा बि तूं ॾींदे डॉक्टर मूंखे चयो आहे त ला इलाज आहे न ला इलाजनि जो इलाज तूं कंदो आहे ला इलाजनि जो इलाज केरु कंदो आहे अल्लाह कंदो आहे वो सब ताक़त जो मालिक आहे मौलवी साहब जो से 2 महीननि खां पोइ मां वयुसि त वीचारो माज़ूर पियो आहे इन पासे ते सुतो पियो आहे पर चेहरे में ईअं चमक हुजेसि ख़ुशि वेठो मां चयो दादे हाल जे हुनजी रज़ा ते राज़ी आहे पर मौलवी साहब ॻाल्हि ॿुधी छॾ जे चओ जे इंशाअल्लाह घुमंदुसि ज़रूर जे ख़ुदा डॉक्टर जा इलाज करे छॾियो थी जे मां त घर हणी वेठो आहियां त घर ते चयो त मां पंहिंजो घर छॾे आयो आहियां तुंहिंजो दर न छॾींदुमि जे सुम्हायो थी त हाणे उथार बि ज़रूर मौलवी साहब ॿुधी छॾ इंशाअल्लाह मूंखे रब जी रहमत में उमेद आहे मूंखे घुमाईंदो ज़रूर पोइ मौत ईंदो अॻे न मरंदुसि मौलवी साहब जो वरी 4-5 महीना गुज़रिया वरी मुंहिंजो वञणु थियो उन ॻोठ में सची ॻाल्हि कजे मां जो वयुसि असर जी नमाज़ खां पोइ मस्जिद में बुहारी बीठो ॾींदो बुहारी ॾींदो बीठो आहे जेके लाइलाज कयो हो अलीलो जॾहिं पानो दिल में तरफ़ रखी करे दिल जा ताक खोले दरवाज़ा खोले तो पंहिंजे रब खे पुकारींदो आहे न रब चवंदो तूं मुंहिंजो पानो अशरफुल मखलूकात मोहम्मद जो उम्मती आहे हाणे दिल जो दर खोले मूंखे सॼो थी हाणे तूं घुरंदो वञ त मां ॾींदो वञा बसि असां त गुनाह करे 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 दिल के अहिड़ा ताला हणी छॾिया आहिनि जो अहिड़ा जेल खे बि ताला मज़बूत कोन्हे लॻल जहिड़ा असांजे दिल खे ताला लॻल गुनाहनि सां दिल कारी थींदी आहे चओ गुनाहनि सां ॾाढे ॻाल्हि आहे सोना चओ गुनाह करण सां दिल कारी थींदी आहे गिला करण सां दिल कारी थींदी आहे छेड़े झगड़े करण सां दिल कारी थींदी आहे कूड़ ॻाल्हाइण सां दिल कारी थींदी आहे पर जॾहिं माण्हू क़ुर पढ़ंदो आहे ज़िक्र कंदो आहे कलमे जो विर्द कंदो आहे त दिल में नूर पैदा थींदो आहे चओ सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुल्तबा सल्लल्लाहु सबे चो ॾाढा चओ ए मां पंहिंजे तकरीर के बरसाइण जे लाइ तव्हांखे महिनत नथो कयां इन करे थो कयां जो अॼु जुमे जो ॾींहुं आहे जामे मस्जिद में वेठा हो दुरूद घणो पढ़ो मन इहो दुरूद अॻिजी पवे त इंशाअल्लाह तव्हां ऐं मां मिठे मोहम्मद सां गॾु बीठा हूंदासीं चओ सुभान नबियन जे सरदार मिठे मोहम्मद अरबी फरमायो इन्ना हाज़िहिल कुलूब कमा यस्तौ इज़ा असाबहुल मा पाण फरमाइनि त पकी ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू गुनाह कंदो आहे गुनाह करण जे करे दिलि कारी थी वेंदी आहे दिलि में ज़ंग चढ़ी ईंदो आहे मिटी वांगुरु मिटी थी वेंदी आहे हवा धूड़ हुजे मिटी हले पई ॿार नवा कपड़ा पाए जो निकर कलाक खां पोइ जो मोटी आहे घर में त माण्हू धूड़ थींदो न मिटी थींदो न या वरी रस्तो कचो आहे मोटरसाइकिल ते चढ़ी करे हलियो वञ कलाक खां पोइ मोटी आहे त ख़बर पइजी वेंदी त कहिड़ी पोज़ीशन में मोटियो आहियां इहे गुनाह करण सां दिलि कारी थींदी आहे दिलि जे मथां ज़ंग चढ़ंदो आहे सदके वञा मां सहाबा कराम जे जुतियुनि मुबारकनि तां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह मूमल जी माणी वारा माथेले वारा मां तोखे सम्झायां त नबी जो सहाबी कंहिंखे चइबो आहे सहाबी उनखे चइबो आहे जेको ईमान जी हालत सां मिठे मोहम्मद अरबी जो कलमो बि पढ़े ऐं मिठे मोहम्मद अरबी जो दीदार बि करे चओ सुभान अल्लाह दिल सां कलमो पढ़े ऐं दिल सां मिठे मोहम्मद अरबी जो दीदार करे इहो नबी जो सहाबी आहे जॾहिं कलमो दिल सां पढ़े दीदार दिल सां कई भले कलाक खां पोइ मौत अची वियसि तॾहिं बि जन्नत जो मालिक आहे बसि
छाचे खुदा जे बंदे चो सुभान अल्लाह। ओ जिन्ना दिलू दिलू अखी नाल, ओ जिन्ना दिलू दिलू अखी नाल मदनी दे लाइया रब दित्या उन्हानू किवें शाह उत शाहिया। ओ जिन्ना दिलू दिलू अखी नाल मदनी दे लाइया रब दित्या उन्हानू किवें शाह उत शाहिया। ओ मदनी दे सारे सहाबा शेरां दे शेर हन, जिथे किथे काफरां दे मुंह दिते फेर हन। ये नबी जा सहाबा नबी जा परवाना जड़े मिठे मोहम्मद अरबी फरमायो तो दिल जे मथों भी जंग चढ़ंदो आ, मेर चढ़ंदी आ, दिल गुनाहन करण जे करे काली थी वेंदी आ। सहाबा अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह तो दिल के असां कीअं साफ़ कयूं? कपड़ो मेरो थी वञे वॉशिंग मशीन में लप सरफ जी भी सटोस या साबुण सटोस बटे घुमरा या कपड़ो अछो थी वियो सुभान अल्लाह। हे दिल त पर्दे में या मथों जिस्म जो पर्दो चढ़ियो पियो आ, चमड़े जो पर्दो चढ़ियो पियो आ, कीअं असां दिल के साफ़ कयूं? दिल त जिस्म में अंदर आ। ओ मुसलमानो नबियन जे सरदार मिठे मोहम्मद अरबी फरमायो पाण फरमायन था ओ मुंहिंजा उम्मतियो हिक त मौत के घणो याद कयो, ॿियो क़ुरान जी तिलावत कयो। जॾहिं तव्हां मौत के याद कंदा वे क़ुरान जी तिलावत कंदा वे रब तव्हां जे दिलनि खे पाण अछो उजड़ो करे छॾींदो। मौत के भी याद कयो, मौत के भी इहो वक्त ज़रूर ईंदो। अब्बा दादा हलिया विया, मिट माइट हलिया विया, दोस्त ahbab हलिया विया। चवे तो जदा आसी मौत दी मंज़िल पहली तेरे सजन कथे थी वैसे जा खटड़े तू पटड़े ते मेरी पानी खूब धवे सन गल विच कफन फुलांदे सहरे आ लोग जनाजा चैसन सट आसन विच कबर दे खाकी वल जाती मूल ना पैसन। यो वक्त भी अचणो आ, यो टाइम भी अचणो आ, मौत के याद कयो। ऐं बे नंबर ते मिठो नबी तो फरमाए त क़ुरान पाक जी तिलावत कयो सुभान अल्लाह। जेको माण्हू क़ुरान सां मोहब्बत कंदो, क़ुरान सां प्यार कंदो, अल्लाह उन्हीं के मथे दर्जा दींदो आ, रुतबा दींदो आ, शान दींदो आ, चो इज्जत भी दींदो आ, चो सुभान अल्लाह। अब हेरे तवज्जो आहे मारे ध्यान कयो। अब इंसान जे तव्हां असां जे कपड़नि में वध में वध इज्जत उन्हीं कपड़े जी आ न जेको पटके में इस्तेमाल कंदा हूं, पग चवंदा हूं। माना रहे चाहे पटको आ पग। जेकॾहिं को माण्हू धिके ॾिठो के चङे माण्हू जो पटको लही पियो त जहिड़ो वधी वियो खून रेज़ी थींदी आहे पग ते खून थींदा आहिनि। पर तव्हां ॿुधायो केॾो बि ऊचो कपिड़ो हुजे पटके वारो, कोई ॿुधाए दादा मां सुबुह जो अवल उथी करे इन पंहिंजे पटके खे 10-15 चुमियूं ॾींदो आहियां पोइ ॿधंदो आहियां। आहे को तव्हां मज़ो जेको पटके खे चुमियूं ॾिबे? हालांकि पग जो शान त मथे आहे, पटके जो शान आहे, पर चुमी कोई कोन थो ॾे। हेॾे ॾिस हिन कपिड़े जी क़ीमत घणी आहे। 20-50 रुपयो वधि में बाज़ार ते वञो 50 रुपयो न अथई 100 रुपयो महांगाई जे दौर में। पर जॾहिं कलमे वारो मुस्लमान क़ुरान पाक जी तिलावत कंदो, वुज़ू करे ईंदो त अॻ में गिलाफ खे बोसा वेठो ॾींदो आहे, चुमियूं वेठो ॾींदो आहे। हिन कपिड़े खे छो मान मिलियो आहे, छो शान मिलियो आहे? चओ हिन दिलबर जे सदके शान मिलियो। हिन क़ुरान जे करे हिन कपिड़े जो मान वधियो आहे। अज़ीज़ो जेकॾहिं कपिड़े क़ुरान सां यारी रखी आहे त कपिड़े जो शान वधी वियो। कलमे वारा तूं त मोहम्मद जो उम्मती आहीं, तूं क़ुरान सां प्यार कर। क़ुरान तो चवे मां मथां आयो आहियां, तोखे बि मथे खणी हलंदुसि। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु मिठे मोहम्मद अरबी जो सहाबी आहे, पैगंबर जो गुलाम आहे। ओ मुसलमानो घुमे फर्श ते पियो पर जुती जा आवाज़
बुधाऊं के ना बुधाऊं ना फरमाया था मां उते मेराज वाली रात जन्नत में जुती जो आवाज बुधम पुछा कयम थे कंदी जुती जो आवाज आ के तो घुमे मुखे बुधायो वयो हे हजरत बिलाल जी जुती जो आवाज आ मां चयो तो घुमंदो तो फर्श ते पयो आ अल्लाह पाक उन वक्त में उनके जो मकाम अता कयो आ फरिश्ता पैगंबर के अर्ज करने लगा से घुमंदो तो फर्श ते पयो आ पर जुती जो आवाज जन्नत में पहुंची रहो आ चो सुभान अल्लाह शाह फरमाया चवे तो नौ न्यापो आयो बेली रानी वठा रात लधी सू लतीफ चए बेली दातर वटा दात चे कौन पूछे को जात जेके आया से अभी वया जेके कुरान दे आया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे वेठा कलमो पढ़ियो रब जी जात जो कसम वे दुनिया में इज्जत वाला बंदी या तो सुभान अल्लाह माना जेको कुरान जे तरफ ईंदो कुरान पाक के पंहिंजे जीअ में जाए ॾींदो कुरान जो हाफ़िज़ बणियो कुरान जो आलिम बणियो सुभान अल्लाह चओ हिकु असांजी सोच हिकिड़ी ग़लति आहे कहिड़ी त असां मथां वॾी उमिरि वारो माण्हू पढ़णु ऐब थो सम्झे हाणे छा पढ़ंदुमि हितो वञी करे घोटकी मुंहिंजो सामान सभे वठी ईंदा हो बाक़ी पढ़ण जे लाइ छा पढ़णो माना दिमाग़ आहे न सामान जो घर जो वठी था अचो सौदो वठी था अचो माना अञा दिमाग़ में यादगिरो आहे न अज़ीज़ो मेहनत कयो अच्छी दाढ़ी थी वई आहे पढ़ी न सघिया वे पहिरियों त हाणे बि पढ़ण जी कोशिशि कयो मां मुफ़्ती न आहियां लेकिन मुफ़्ती सां गॾु रहियो ज़रूरु आहियां कंहिं बि मुफ़्ती खां अची करे पुछ चओ साईं मां क़ुरान हाणे पढ़ां अच्छी दाढ़ी आहे पढ़णु शुरू करां अलहम्दो यादि कयां सूरत कुल अल्लाह यादि कयां शौक़ आहे दिल में पुख्तो यकीन आहे त सॼो क़ुरान यादि कंदुसि पर सूरतूं टे तो यादि कयूं मथो मौत अची वई मुफ़्ती तोखे इहो फतवा ॾींदो त इंशाअल्लाह अल्लाह कुरान जो सदके तोखे हाफ़िज़नि जी जमात सां गॾु उथारींदो क़यामत में तो सौदो सस्तो आहे कि महांगो आहे अल्लाह तो चवे तूं वेठो त आ न मारे सुभान अल्लाह तू खुदा सां प्यार कर पोइ ॾिस खुदा छा थो करे चवे तो तू खुदा सा प्यार कर तो इस खुदा छा थो करे गैर का इनकार कर पो इस खुदा छा थो करे ॿियनि खां मुंहुं मोड़ अल्लाह सां ताल्लुक जोड़ कुरान सां ताल्लुक जोड़ मुझे मोहम्मद अरबी जी शरीयत सां ताल्लुक जोड़ रब जी ज़ात जो कसम आहे पोइ रब ऐलान थो करे ओ मुंहिंजा बाना मुझे महबूब मोहम्मद जो उम्मती आहे हाणे तुंहिंजे दिल में प्यार आहे कुरान जो प्यार आहे कलमे जो प्यार आहे ज़िक्र जो प्यार आहे इबादत जो प्यार आहे नमाज जो प्यार आहे हाणे मां रब ऐलान थो कयां जॾहिं तूं मुंहिंजी हर शइ सां रखो प्यार आहे त इंशाअल्लाह तुंहिंजो बेड़ो ई पार कुरान सां प्यार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां प्यार और रब जो कसम आहे इंशाअल्लाह क़यामत में थी पवंदा बेड़ा पार चओ सुभान अल्लाह इन्ही जे करे मुंहिंजा अज़ीज़ मुस्लमान भाइरो नेकी जा कम कयो कुरान पाक सां ताल्लुक रखो पंहिंजे बचनि खे कुरान पाक जो हाफ़िज़ बणायो आलिम बणायो कारी बणायो ऐं इहो अहिड़ो सदको जारी अथव तूं असां मरी वेंदासीं पर बच्चा कुरान जा हाफ़िज़ रहिया आलिम बणजी पिया रब जी ज़ात जो कसम आहे उहे जेकी बि नेकी कंदा तोखे मूंखे अजर उते क़बर में पियो मिलंदो चओ सुभान अल्लाह अतहियात आख़िरी में दुरूद खां पोइ दुआ पढ़ंदा हो न उन में इहे लफ़्ज़ चवंदा हो रब्बना रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैया वाले जेके याद करी वेठा हुए तो पढ़ो रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैया अल्लाह मुझे भी माफ़ फरमा मुझे अब्बे अम्मा के भी माफ़ फरमा और जे वक्त में बचड़ो अची करे मस्जिद में ईंदो आहे नमाज पढ़ंदो आहे सुन्नत पढ़ंदो आहे फर्ज़ पढ़ंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे ये अल्फाज चवंदो आहे रब चवंदो आहे ओ मुंहिंजा पाना हाणे तुंहिंजा बचड़ा पोयूं तुंहिंजे लाइ बख़्श जी दुआ था घुरनि मां उन्हनि जी दुआ खे क़बूल करे मां अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा तूं खोले छॾां चओ सुभान अल्लाह एक बुजुर्ग अल्लाह वाले जो वाक़ियो ईंदो आहे तो
ते चढ़ियो वेठो आहे ऐं ॿियो वॾो मैदान आहे उते माण्हू आहिनि पर उहे माण्हू जेके फौत शुदा आहिनि मरी चुका आहिनि उहे का शइ खे मिड़नि था पिया का शइ मिड़नि था हिन वक़्तु मां पुछा कयो त हे हेठि लही करे छा था मिड़नि त हे सवाब था मिड़नि चओ सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह के कहिड़ो सवाब के हिन जा पोयों अज़ीज़ करीब हिन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदा आहिनि को ख़ैरात जो तोहफ़ो मोकिलींदो आहे को सदको कढंदो आहे पोइ हे सवाब इन्हनि जे लाइ आहे हे सवाब था मिड़नि जे तूं कुर्सी ते वेठो आहे तूं सवाब नथो मिड़े वो कुर्सी ते जो हमरा वेठो हो छा तो चवे जे मूंखे ज़रूरत ई नाहे जो मां मिड़ा जे सबब कहिड़ो कीअं तोखे ज़रूरत नाहे जे इन करे मूंखे ज़रूरत नाहे जो मुंहिंजो हिकु पुटु आहे जेको क़ुरान जो हाफ़िज़ आहे चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला हर मुस्लमान जे बचनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बणाए क़ुरान जो आलिम बणाए ओ मुसलमानो जन मुसलमाननि जा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ क़ुरान जा आलिम रब जी ज़ात जो कसम आहे उहे मरी था वञनि तॾहिं बि उन्हनि जे सवाब वारो खातो खुलियल रहंदो चओ सुभान अल्लाह जे मूंखे ज़रूरत ई नाहे जे कीअं तोखे ज़रूरत नाहे जे मुंहिंजो पुटु क़ुरान जो हाफ़िज़ आहे फलाणे शहर में दुकान हलाईंदो आहे सौदा बि ॾींदो बीठो हूंदो आहे ऐं ज़बान सां क़ुरान बि पढ़ंदो बीठो हूंदो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह हा उन ज़माने जा हाफ़िज़ सॻोरा कमकार बि कंदा रहंदा हुआ क़ुरान जी तिलावत बि कंदा रहंदा हुआ तव्हांजे वेझो इलाइक़े में मीरपुर खां ते वञो दादरगारी जो शहर हिते हाफ़िज़ जिल्द वॾो हूंदो हो अराई मां ॾिठो हाफ़िज़ जिल्द वॾो अराई अल्लाह जो कसम आहे हर बि कहंदो वॾो हूंदो हो ऐं क़ुरान जी तिलावत बि कंदो रहंदो हो हर बि कहंदो हो क़ुरान जी तिलावत बि कंदो रहंदो हो ऐं हर बि पूरो करे हा ॾींहं जो 5-8 सिपारा 4 सिपारा 7 सिपारा मामूल मुताबिक तिलावत भी करे छॾींदो हो ये उन ज़माने में तो हो तो चवे मुंहिंजो हिकु बच्चो आहे क़ुरान जो हाफ़िज़ जेको दुकान भी हलाईंदो आहे ऐं क़ुरान जी तिलावत भी कंदो रहंदो आहे शाम जो जॾहिं दुकान बंदि कंदो आहे त हथ खणी करे दुआ घुरंदा मुंहिंजा रब सॼे ॾींहं में मां जेको क़ुरान पढ़ियो आहे जो सवाब मुंहिंजे अब्बे जे रूह खे पहुचा पोइ इन करे क़ुरान जो सवाब डायरेक्ट मूंखे मिलंदो आहे मूंखे मेड़नि जी ज़रूरत ई कान्हे सुभान अल्लाह तो माना जेको क़ुरान पाक मासूम बच्चन के तो पढ़ाए पंहिंजी औलाद के क़ुरान पाक जी तिलावत कराए वियो रब जी ज़ात जो कसम जो सवाब जारी आहे तो सुभान अल्लाह इन करे अल्लाह पाक फरमातो क़ुरान पाक में फरमाए तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा الذي له ملك السماوات والأرض ولم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك وخلق كل شيء فقدره تقديرا अल्लाह पाक फरमातो बरकत वारी ज़ात अल्लाह जी आहे ओ जे पंहिंजे बाने मोहम्मद पाक जे मथां क़ुरान पाक खे नाज़िल कयो आहे ओ मुसलमानों ॿी जगह ते अल्लाह पाक फरमाए थो त क़ुरान इन्नहु लज़िक्रुल लका व लिक़ौमिका व सौफ तुसअलून ओ मुंहिंजा प्यारा नबी है क़ुरान तो जो भी ताज आहे तो जी उम्मत जो भी ताज आहे अब ताज मथे ते हूंदो आहे न तो मां ॿी मुहावरे जे तौर ते माना कया माना अल्लाह पाक जो त इशारतन समझायो आहे ओ मोहम्मद विछड़ा है क़ुरान तो जी भी पता तो जी उम्मत जी भी पता चो सुभान अल्लाह माना क़ुरान जे सदके रब मर्तबो वधाईंदो आहे क़ुरान जे सदके अल्लाह पाक इज्जत अता कंदो आहे क़ुरान जे सदके अल्लाह जन्नत जा दरवाजा खोले छॾींदो आहे कने फरमाई वादल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नात तजरी मिन तहतिहल अनहार व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन व रिज़वानुम मिनल्लाहि अकबर ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम अल्लाह ते फरमातो अल्लाह जो वाइदो ऐं रब जो वाइदो सचो आहे हथ मथे करे जो अल्लाह जा वाइदा सभई सच आहिनि मौलवी साहब
कंदो थी सके तो मुखालफत थी वने तबीयत ना साथ थी पई ना अची सको बीमार थी पयो बो कम थी पयो ना अची सको अल्लाह की जात जो कसम आ वैदे जी मुखालफत थी सकदी या एमपी एमन या वैदो कहीं पूरो न थो करे मुखालफत थी सकदी या जानी वाणी पूरो न करे तरे भी मुखालफत आ मजबूरी जे करे न थो वैदो पूरो करे तरे भी मुखालफत थी सकदी या ओ मुसलमानों अल्लाह की जात जो सारे मजबूर न खो पाका जो सारे मजबूर न खो पाका अल्लाह ला इलाहा इल्लहु अल हय्युल कय्यूम सदाई जीरो सदाई कायमात इन करे हुन जेके भी कुरान पाक में वायदा कया जो सबे सच्चा वायदा आहिन तो सुभान अल्लाह अल्लाह जा वायदा सब वायदा सच्चा इन करे अल्लाह पाक फरमा तो वायदो कयो अल्लाह जी जात से कैसा तो वायदो कयो के तो ईमान वारन सा अल्लाह वायदो कयो आप कुछ कुरान का तो मोमिन के रहन ईमान वाला के रहन जवे तो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून फरमाई मोमिनो जेको रब जो नालो बुधे तो दिल दकी वने खौफ अची वने अल्लाह जी जात जो पहली निशानी ऐं बे नंबर ते निशानी आए जॾहिं मोमिन जे साम्हूं क़ुरान पढ़ियो वञे त मोमिन जो ईमान ताज़ो थी वञे चओ सुभान अल्लाह माना क़ुरान ॿुधण सां ईमान ताज़ो थी वेंदो आहे ओ मुसलमानो दिल सां प्यार कयो क़ुरान सां दिल सां ज़बानी त हर को दावा थो करे त मां क़ुरान खे मञां थो मां मुसलमान मां नबीअ जो आशिक़ पर दिल सां प्यार कयो नबी की सुन्नत सां दिल सां प्यार कयो रब जे कुरान सां दिल सां प्यार कयो कलमे पाक सां सुभान अल्लाह चओ छा चयो खुदा जे बंदे चवे तो ठप्पे कुरान को हर को मंदा ठप्पे कुरान को हर को मंदा आते खुले कुरान को मने कोई हो हर को मंदा अते खुले कुरान को मने कोई हो जबानी कलमा हर को पढ़दा अते दिलों पढ़दा कोई हो सुभान अल्लाह अल्लाह वरन इहो सबक ॾिनो आहे कलमो पढ़ो पर दिल सां पढ़ो जीअं हज़रत बिलाल पढ़ियो आहे दुख मिलिया सदमा मिलिया ईज़ा मिलिया पर पोइ बि काफ़िर पुछा था कनि बिलाल जे अहवाल छा थो चवे चवे तो अल्लाह अहद अहद रब हिक बुतां दे पुजारियां नूं तोसे अहिड़ी तौहीद आई जो मुवहिद आज़म बणदी आहे चवनि सुभान अल्लाह तो असां उम्र ते हलंदा हूं हज ते वेंदा हूं वो तड़प हूंदी आहे हजर असवद खे चुमी ॾियां ईअं न शौक़ थींदो आहे न हज़रत उमर काबे जो तवाफ़ करे रहियो आहे आयो हजर असवद जे साम्हूं ते बीह करे छा थो चवे या हजर ओ पत्थर सुभान अल्लाह या हजर ओ पत्थर इनी आलम अन्नका हजरुन बुखारी जा लफ़्ज़ माके पक्का बात के सुनानी दो तू पत्थर ला तनफा वला तजुर तो जे हथ में नफो भी कोने तो जे हथ में नुकसान भी कोने मता को महू समझे त हिनके नफे नुकसान की का ताकत है तने के महू चुमियो था देन ए असा दिसो था तो उमर साईं भी आयो चुमी तो दिंदो आ मां पाण ऐलान थो कया ला तनफा वला तजुर तो जे हथ में नफो नुकसान ना है मां इन करे तो के चुमी थो दिया जो मां पाने अखिन सा दिठो हुयम मिठे मोहम्मद तोखे बोसा देना हा मां यार दी सुन्नत जिंदा करना आयो हां जेकरे मुझो महबूब नबी तोखे चुमी न दे हाथ मां उमर तुझे वेठो भी न चाहा थे तो पुतां दे पुजारियां नु रब नाल जोड़िया ए कुरान रब सां मिलाए तो
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके जिक्र दिना कलमा पढ़ाया तालीम दी वो तालीम ए वो कलमो शरीफ भी पाने के पंजे रब सा मिलाई दो जो सुभान अल्लाह। अब एक तवज्जो के बस इतनी आखिरी गाल अर्ज किया कुरान शरीफ जरे मासूम बचड़ो पढ़नी दो मदरसे में उस्ताद वट हाफिज साहब वट मौलवी साहब वट तो पहले उन्हीं के छा पढ़े बुआ कह दो न छा पढ़े बुआ जेके पढ़ियो बैठा हुए तो चो हजरत तौसीफ रहमतुल्लाह अलैहि से उस्ताद मुनाजिर है शेखुल अरब वल अजम जो लक़ब हो वो फरमाइंदा सारी जमात अजीब है माजो से कि अगे का गाल पूछो चा तो 5 किलो का सिर लुटंदा नहीं लेकिन तोले वाली जबान ना कुछ नहीं बोलने ही तो कयो था कि जबान सामना अब अलिफ बा पढ़ाए तो ना साल है वो छड़ा अलिफ बा ना अलिफ बा ता अलिफ को शुरू से लफ्ज या के पूरा था नहीं है ना अलिफ को शुरू से या के पूरा था वो तो जो मुझो अकल इए चंदो आ त कुरान दी शुरात भी इए हुजे हा अलिफ को शुरू थे हा या वाले लफ्ज से कुरान पूरो थे हा पर तरतीब इए न है कुरान दी शुरात है बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाह बात हूं ए कुरान जाते पूरो क्यों थिंदो ते लफ्ज मिनल जिन्नति वन नास सीन शुरात बात हूं ए पूरो काते क्यों थिंदो आ सीन जे लफ्ज से उलमाए किराम इन लफ्जन में भी अजीब नुक्ता लिखा है मौलाना सैयद महमूद आलूसी रहमतुल्लाह अलैह लिखो आ तफसीर रूहुल मानी में जब तो बिस्मिल्लाह बास अल्लाह ताला कुरान शरीफ की शुरात इन करे गया जो अल बाउ लिल इल्साक के वह हुआ इत्तिसाल शय बिशय बा एक शय के बे शय से मिलन जला इस्तेमाल कई वेंदी आ अल्लाह ताला कुरान शरीफ के बा लफ्ज से शुरू करे समझायो हे कुरान एड़ो तो पाना पढ़न तोजो कौमा कुरान एड़ो नूरन अला नूर किताब तहां मोकलियो थम जरे तहां कुरान पढ़ंदा वे तहां जो ताल्लुक मा अल्लाह दी जात सा कायम थी मसा तहां जो मेल थी वेंदो सुभान अल्लाह हे कुरान तहां के मा अल्लाह सा मिलेंदो जो न सुभान अल्लाह इन करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तौहीद समझाई वो मुवहिद आजम बन दिया एदो तौहीद वारो सबक उनके दिल में पुख्तो थियो पक्को थियो तकलीफों बर्दाश्त कयूं रब दी जात जो कसमा वो बे न कलमो छजऊं न कुरान छजऊं न मिचले मोहम्मद दी दमन छजऊं सुभान अल्लाह। हजरत खुबैब रज़ियल्लाहु ताला अन्हु जरे फाही के फंदे ते लटकायो वयो सहाबी रसूल के काफर बीठा है फाही दियण वाला सामो बीठा है ए फाही के फंदे ते लटको बीठो आ गर्दन में फाही जो रस्सो पयो आ वो भी उते खिले तो बीठो लड़िया तो सोना खिले तो बीठो काफर है जे हिते भी खिले तो बीठो जे हां जे फाही के फंदे ते तो मानू रोइंदा है तू गिरफ्तार थे उन वक्त में भी खिलंदे हैं वरी फाही के फंदे ते बीठो आ वो भी खिलंदो बीठो आ जे हां जे छो जे सबब बुध जे लस्तो उबाली ही न उक्तलो मुस्लिम इन करे तो किला घर में हुयुस करे भी मिचे मोहम्मद जो गुलाम हुयुस जिहाद ते वयुस उते भी मुस्तफा जो गुलाम पकड़ दी पयुस तमाम के गिरफ्तार कयो वो भी मुस्तफा जो गुलाम हां इन करे किला तो जो भाई के फंदे ते भी मिचे मोहम्मद जो गुलाम बनो बीठा रस्तो वाली ही नौकर मुस्लिमा जरे मां नबी जो गुलाम है तो ना के केड़ो फिक्र जाओ सुभान अल्लाह। हजरत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु सा नबी से एक दफे इन खिलंदे खिलंदे एकड़ी गाल कई पान फरमायो उमर जी या रसूलुल्लाह उमर जरे तू कब्र में वेंदे सदियों गुजरी वेंदियों अकेलो उते किए कंदे हजरत उमर छा तो चवे जैसे एकड़ी गाल बुधायो जे उमर पूछ तो बुधाया तो के भला सहीबा जरे कब्र में वेंदुस बराबर अकेलो हुंदुस पर एकड़ी गाल मुके बुधायो तो उते कुरान शरीफ मुसा गल हुंदो हुजूर फरमा हां उमर कुरान तो संगल कब्र में हुंदो तो सुभान अल्लाह ताजे तो सुभान अल्लाह। हजरत उमर चा फरमायो जैसे जे कब्र में कुरान मुसा गल रहो तो बोमा के को केनी को तो सुभान अल्लाह इने जे करे कुरान सा ताल्लुक रखंदो कुरान मथो आयो वा कुरान मान दीदो वे कुरान इज्जत दीदो वे कुरान शान वधाईंदो वे खुदा दी जात जो कसमा जरे मुसलमान कुरान ते अमल कंदा हा घुमंदा फर्श ते हा पर उन जा तस्करा अर्श मुअल्ला ते जा थींदा हा तो सुभान अल्लाह। शुक्र कयो जो कुरान दी कचहरी में आया हो
मस्जिद में वेठा आहियो, उलमा ईंदा तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदा, सहाबा किराम जो शान ॿुधाईंदा, अहल बैत सगोरनि जो शान ॿुधाईंदा, मिठे मोहम्मद अरबी जो फरमान ॿुधाईंदा। कुछ ॻाल्हियूं यादि करे वञिजो, इंशाअल्लाह इहे ॻाल्हियूं क़ब्र में भी कम ईंदियूं, क़यामत में कम ईंदियूं। दुआ आहे त अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ बख़्शे। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।